अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी जो चीन जो सरकारी दौरो जारी। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जे सूबे हनान पहुतो, जिते हनान जे पीपल्स कांग्रेस जे वाइस चेयरमैन संदसि इस्तक़बाल कयो। सदर आसिफ अली ज़रदारी हनान जे शहर जांगशा में सानी हेवी इंडस्ट्री जो बि दौरो कयो। पढ़ी वज़ारत मुताबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी 27 अप्रैल ताईं सूबे हनान जे शहर जांगशा जो दौरो कंदो। 28 अप्रैल खां 1 मई ताईं चीन जे शहर सान्या जो दौरो कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जूं चीन जे सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं बि थियल। ईरान जे पढ़ई वज़ीर अब्बास इराक़ची जी ओमान जे सुल्तान सां मुलाक़ात। ईरानी पढ़ई वज़ीर पारां इलाक़ाई मुल्कनि खे अमरीकी मुदाख़लत खां आज़ाद गॾियल सिक्योरिटी निज़ाम जोड़ण ते ज़ोर। ॿिन्ही अॻुवाणनि विच में आबनाए होर्मुज़ खां महफ़ूज़ आमदरफ़्त ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी ते बि ख़ैरनि जी ॾे वठि। अब्बास इराक़ची चयो आहे त विच ओभर में अमरीकी फ़ौजी मौजूदगी अदम तहफ़्फ़ुज़ ऐं तक़सीम खे हवा ॾेई रही आहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त धमकियुनि ऐं नाकाबंदीअ सां ॻाल्हियुनि में शामिल न थींदासीं। माज़ीअ में अमरीका सां थियल ॻाल्हियुनि में बेएतमादीअ में इज़ाफ़ो कयो आहे। पंहिंजे बयान में ईरानी सदर वधीक चयो आहे त जेसिताईं जारिहाना क़दम ख़त्म न कया वेंदा, एतमाद बहाल न थी सघंदो। ईरान मसइलनि खे हल करण लाइ मुनसिफ़ाणे ऐं मंतक़ी रस्ते जो आजियां कंदो। इतलातार वज़ीर अता तारड़ चयो आहे त भारत दहशतगर्दनि जी मदद कंदो रहे थो। पहलगाम वाक़े बाबति पाकिस्तान मथां बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। पाकिस्तान जांच जो मुतालबो कयो त भारत पोइ ते हटी वियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत खां मज़बूत तर थियो आहे। फील्ड मार्शल जे क़यादत में पाक फ़ौज भारतीय अगराईअ जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जानियुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा, तरक़ियाती मंसूबनि जो जाइज़ो। वज़ीर आला BRT रेड लाइन जो तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं अमलदारनि खां ब्रीफिंग पिणु वरिती। सैयद मुराद अली शाह इस्लामी कॉलेज खां कामरान चौरंगीअ ताईं BRT मंसूबे जे जारी कमनि जो बि मुआइनो कयो। वॾे वज़ीर ज़ेर तामीर आज़मपुरा फ्लाई ओवर जो बि दौरो कयो। लाॻापियल अमलदारनि तरफ़ां तरक़ियाती मंसूबनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग। वज़ीर आला सिंध तरफ़ां तरक़ियाती मंसूबा जल्द मुकमल करण ऐं ट्रैफ़िक कॉरिडोर खे बहितर बणाइण जी हिदायत। सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम खे जल्द खां जल्द सहूलियत फ़राहम करण लाइ डेड लाइन खां अॻु तरक़ियाती मंसूबा मुकमल करण जी कोशिश कई वञे। टनो मस्ती में कारा इल्ज़ाम हेठि सरेआम गोलियूं हणी क़तल कयल रुबीना चांडियो वारो केस पुलिस गिरफ़्तार वधीक 10 जवाबदारनि खे अदालत में पेश करे छॾियो। जवाबदारनि में मुनीर चांडियो, अमीन मंज़ूर, जावेद, गुलशन, इमदाद, सलीम ऐं आज़म चांडियो शामिल। अदालत जवाबदारनि खे 14 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कींझन ढंढ में विंझण दौरान कराची वासी 2 नौजवान ॿुड़ी फौत थी विया। कराची मां दोस्तनि सां गॾु पिकनिक मल्हाइण आयल लांढी जो रहवासी खलील ऐं सरजानी टाउन जो रहवासी ज़ैन कींझर ढंढ में विंझंदे ॿुड़ी फौत थी विया। ॿिन्ही नौजवाननि जा लाश सिविल अस्पताल मकली मुंतक़िल। दादू वेझो घर खे बाहि लॻण सबबि 2 मासूम ॿारड़ा सड़ी फौत, 4 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ गाज़ी खान जमाली में ओचितो घरनि खे बाहि वकोड़े वई। घर अंदरि रांदि कंदड़ 2 मासूम ॿारड़ा बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी विया। फौती ॿारड़नि में हनीफ़ ऐं फौज़िया शामिल। सड़ी ज़ख़्मी थियल औरत ऐं हिकु मासूम ॿार समेत 4 ॼणा नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। मीरपुर मातेलो में रोड हादसे सबबि नौजवान फौत। नेशनल हाईवे ते ट्रालर जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार शंकर लाल मौके ते ई फौत थी वियो। हादसे में 2 औरतूं ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। जाम साहब में मासूम ॿारड़ो तलहा में ॿुड़ी फौत। ॻोठ महमूद खान शहर में 5 वरियनि जो करीम शहर रांदि कंदे पेर तिरकण सबबि तलाह में ॿुड़ी फौत थी वियो। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मासूम ॿार जो लाश घर पहुचण ते कोहराम।
कराची में गुम थियल हैदराबाद वासी पोरियत नौजवान जो कोरंगीअ मां लाश मिलियो। हैदराबाद जे ॻोठ दोस्त मोहम्मद सांगी जो रहवासी पोरियत नौजवान गुलाम मुर्तज़ा पुट अल्लाह बचायो सांगी कराची में मेवात जो रेड़ो हलाए गुज़र सफ़र कंदो हो। इतला ते वारसन कराची पहुची लाश वसूल कयो। वारसन जो चवणु आहे त गुलाम मुर्तज़ा जे हर हंधि ॻोल्हा कई पर किथां बि संदसि को पतो न वियो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। कंहिं सां का दुश्मनी नाहे। अणधूरी जांच करे इंसाफ़ कयो वञे। घोड़की वेझो जागरानी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तेज़। नौजवान मुबैना तौरु अगवा ॻोठ खां शहर ईंदड़ शफ़ीक जागरानी खे हथियारबंदनि अगवा करे विया। वारसन जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जे हथियारबंदनि नौजवान खे अगवा कयो आहे। ख़दशो आहे त मुख़ालिफ़ नौजवान खे क़त्ल करे छॾींदा। नोटिस वठी केस जल्द बाज़ियाब करायो वञे। हैदराबाद में धार वाक़िअनि में 2 नींगरियुनि सां ज़्यादती, 2 जवाबदार गिरफ़्तार। पॿण थाणे जी हद में जवाबदार सुलेमान थेबो ॿारड़ीअ खे हवस जो निशानो बणायो। गिरफ़्तार पिञारी थाणे जे हद में बि नींगरीअ सां ज़्यादती जो वाक़ियो। केस दाख़िल। पुलिस जवाबदार अबू बकर खे गिरफ़्तार करे वरितो। SSP हैदराबाद शाहिद चाचर चयो आहे त ॿिन्ही वाक़िअनि जा केस दाख़िल करे कार्रवाई शुरू करे छॾी आहे। ॿारनि खे हवस जो निशानो बणाईंदड़ जवाबदार समाज लाइ नासूर आहिनि। उन्हनि सां का बि रिआयत न थींदी।